मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। याद रहे पंहिंजे मक़सद अचो न ईंदो कोई कंहिंखे खसारो न पहुचंदो। मुजीबुर रहमान खे खसारो न पहुचंदो, मूंखे खसारो बिल्कुलु न पहुचंदो। पंहिंजी ज़िंदगी जेकॾहिं अगरि तबाह कंदो कंहिं बि इंसान खे नुक़सानु न पहुचंदो, तव्हांखे ख़ुदि खे नुक़सानु पहुचंदो। अगरि मां पंहिंजी ज़िंदगी इस्लाम जे मुताबिक़ नथो गुज़ारियां, क़ुर जे मुताबिक़ नथो गुज़ारियां, यादि रहे तमामु जमायत मां कंहिंखे ज़रे जे एतबार सां नुक़सानु न पहुचंदो, मूंखे ख़ुदि खे नुक़सानु पहुचंदो। क़यामत ॾींहुं सेम तव्हां खां ईअं पुछा कयो वेंदो, सेम पुछा ईअं कयो वेंदो। अॼुकल्ह छॾे खां बंदो गुनाह कंदो आहे, जुआ से हले थी, शराब हले थो। यार सभु माण्हू जुआ था हलाइनि, असां हलायूं कहिड़ी वरी ॻाल्हि आहे। शराब यार माण्हू शराब थो पीअंदो, यार हे गुनाह जो कमु आहे, कोई ॿुधाए। यार सभु माण्हू शराब पीअंदा, शराब कोटे अंदरि मुस्लमान पीअंदा, असां पीतो त कहिड़ी वरी ॻाल्हि आहे। यार हे तूं गाना ॿुध, यार पूरी दुनिया जी गाना ॿुधे मुस्लमान। हे ज़हन आहे हिकिड़ो, सॼी पब्लिक गुनाह थी करे, मां गुनाह कयुमि छा थियो? इनखे जवाबु हिकिड़ो ॾियो, इहे सॼी पब्लिक जहन्नम में वञे, तूं बि जहन्नम में वेंदे? तमामु घणा गुनाह असां मुआशिरे खे ॾिसी करे कंदा आहियूं, तमामु घणा गुनाह, तमामु सभु मुआशिरो करे थो। हाणे मां अकेलो कयुमि त कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। हे सभु मसूमाला में हे जेको कारोबार में हेरा फेरी कनि था, मां हिकिड़े कयुमि छा थियो? मां हिकिड़े कयुमि त छा थियो? तो हिकिड़े कयो छा थियो? क़यामत ॾींहुं ख़बर पवंदी छा थियो। क़यामत ॾींहुं ख़बर पवंदी, जंहिं ॾींहुं अलाह ताला बिल्कुलु हिकु पाई जो अलाह ताला एतदाल इंसाफ़ कंदो। रिवायतुनि जे अंदरि आयो जानवर खे बि न बख़्शियो वेंदो। तव्हां इंसान अशरफुल मख़लूक़ात आहियो, जानवर गैर ज़वील अक़ुल आहे, जानवर खे अक़ुल न आहे, शऊर न आहे। जानवरनि जे अंदरि जेकॾहिं जानवर पंहिंजी माउ खां पैदा थियो आहे, जानवर हिकिड़े जानवर खां पैदा थियो आहे, यानी निस्बत जे एतबार सां उहो हुनजी माउ हूंदी आहे। तव्हां ॻाल्हि सम्झो था? मेंह जो बचो जंहिं मेंह जे पेट खां निकितो, त इहो ई बचो हिन जो जेको न पुटु थींदो आहे, निस्बत जे एतबार इहा हिन जी माउ आहे। पर इहो ई जेकॾहिं जानवर पंहिंजी माउ ते चढ़ंदो, इहो ई जानवर जेकॾहिं पंहिंजी भेण ते चढ़ंदो, त कंहिं क़िस्म जो कोई लेबल न आहे, कोई गुनाह बि न आहे। छाजे करे? जानवर आहे। छा आहे? जानवर आहे। इनखे अक़ुल न आहे, इनखे शऊर न आहे, इनखे सम्झ न आहे, इनखे तहज़ीब न आहे, इनखे इहा ख़बर न आहे त को माउ जे मथां चवणु हराम आहे। छाजे करे? हिकिड़ो जानवर आहे, हुनजी खोपड़ी आहे ई न, हुनखे सम्झ आहे न, हुनखे अक़ुल आहे ई न। इन जे करे जेकॾहिं बिलफ़र्ज़ इहो ई जानवर पंहिंजी माउ जे मथां चढ़े, भेण जे मथां चढ़े, कोई लेबल न आहे, गुनाह बि न आहे। छाजे करे? जानवर आहे न, जानवर आहे। त एतिरे सारे सिस्टम खां बाद में बि अगरि दुनिया जे अंदरि रिवायत में आयो, दुनिया जे अंदरि अगरि कंहिं जानवर खे टकर आहियूं त क़यामत ॾींहुं ॿिन्हिनि खे खड़ो कयो वेंदो, त जंहिंखे टकर लॻाई हाणे उहो इनखे टकर लॻाईंदो, हुकुम थींदो ॿई मिटी थी वञो, ॿई मिटी थी वेंदा। इहा हदीस हिकिड़ी मिसाल जे तौर ते मां पेश थो कयां, मिटी थी वेंदा। हाणे मालूम थिए थो त अलाह इहा शइ बि न छॾींदो, ख़ुदा उन खां बि हिसाब वठे पियो जंहिंखे अक़ुल आहे ई न, शऊर आहे ई न। बकरी खे कहिड़ो अक़ुल आहे? हा साईं, मेंह खे कहिड़ो अक़ुल आहे? या कुते खे कहिड़ो अक़ुल आहे? शऊर बिल्कुलु न आहे। इन जे बावजूद में रिवायत में आयो, उनखां हिसाब वरितो वेंदो, उनखां पुछा कई वेंदी, उनखे जेकॾहिं अगरि कंहिंखे टकर लॻाए वेंदो। हाणे अचो जंहिंजे तरफ़ अलाह ताला क़ुर हकीम मोकिलियो हुजे ऐं अलाह ताला ॿुधायो हुजे त शराब हराम आहे, जुआ हराम आहे, क़तल हराम आहे, ज़िना हराम आहे, तमामु अहकाम अलाह ताला डिटेल सां मोकिलिया हुजनि, ऐं पंहिंजो नुमाइंदो बि अलाह ताला मोकिलियो हुजे जेको जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुजे, ऐं उनजा शागिर्द सहाबा बि हुजनि, ऐं एॾो सारो समंदर जेको आहे इंसान जे तरफ़ इल्म जो आयो हुजे। इन जे बावजूद बि जेकॾहिं अगरि इंसान ख़ता करे, चवे पूरो शदाद कोट शराब पीए तो मां बि पियां, पूरो शदाद कोट मूवी ॾिसे तो मां बि ॾिसां, पूरो शदाद कोट व्याज हलाए तो मां बि व्याज हलायां, छा थींदो? इन इंसान खे क़यामत ॾींहुं तमामु वॾी ज़िलत ॾिसणी पवंदी। छाजे करे? ख़ुदा तव्हांखे अक़ुलमंद बणायो आहे, ख़ुदा शऊर वारो बणायो आहे, अक़ुल ॾेई करे अलाह मोकिलियो आहे।
इन अकुल जो जेकॾहिं सही इस्तेमालु न कंदो, क़ुर जे मुताबिक़ ज़िंदगी न थी, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में ज़िंदगी, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तरीक़े मुआफ़िक़ जेकॾहिं ज़िंदगी न थी, पोइ क़यामत ॾींहुं ज़िलत ॾिसणी पवंदी। असां मुआशिरे खे ॾिसी करे गुनाह था कयूं न, हे सभु व्याज हलाइनि था, हे सभु व्याज हलाइनि था, असां हलायोसीं त कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। हे सभु शराब पीअंदा, असां शराब पीतो त कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। हे सभु क़तल कंदा, असां यादि रहे त क़यामत ॾींहुं कंहिं खां तव्हां खां पुछा न कयो वेंदो त शदत कोट जे अंदरि सभिनी जा क़तल जे बारे में तव्हां असांखे जवाबु ॾियो, तव्हां खां न पुछा कयो वेंदो। सॼो शदत कोट व्याज हलाए, मां खां पुछा न कयो वेंदो। अगरि मां क्लियर आहियां न, मां इन फेल जे अंदरि रहियो आहियां, मां खां बिल्कुलु पुछा न कयो वेंदो। जेको शदत कोट जे अंदरि इहो फेल करे पियो, उन खां पुछा कई वेंदी। मां खां क़यामत ॾे इहो पुछा कंदा, तूं पंहिंजी ज़िंदगी जो जवाबु ॾे। मां पंहिंजी ज़िंदगी जो जवाबु ॾेई करे मां पंहिंजो क्लियर थींदुमि। हाणे जंहिं बंदे जेकी बदमाशी कई आहे, उनजे एतबार सां उनखे क़यामत ॾे हिसाबु ॾियणो पवंदो। हाणे इन तमामु रिवायतुनि मां, तमामु क़ुर हदीस जे मवाद मां इहो ज़ाहिर थिए पियो, ज़िंदगी खे पाक बणायो, ज़िंदगी खे पाक बणायो। जेतिरो ज़िंदगी खे पाक बणाईंदव, जेतिरो ज़िंदगी खे पाक बणाईंदो, आख़िरत जा मरहला ओतिरा आसान थींदा, ओतिरा आसान थींदा आख़िरत जा मरहला। हाणे जंहिं टाइम बंदो पुल सिरात ते एंट्री थींदी, असांजो ईमान क़बर खां बाद में बरज़ख आहे, आलम बरज़ख खां बाद में हिकिड़ो रस्तो आहे, उन रस्ते खां क्रॉस करण खां बाद में पुल सिरात आहे, जेकी जहन्नम जे बिल्कुलु मथां रखियलु आहे, उन खां अॻिते जन्नत आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, तमामु इंसान उन पुल सिरात खां सफ़र कंदा। उन हदीस जे डिटेल में आयो त कहिड़ा कहिड़ा बंदा आराम सां क्रॉस थी वेंदा। उन डिटेल हदीस में इहो ई मवाद निकितो, जंहिं बंदे जा जेतिरा गुनाह घटि हूंदा, उहो ओतिरो स्पीड में पुल सिरात खां गुज़री वेंदो। जंहिं बंदे जा जेतिरा गुनाह घटि, त पुल सिरात तां ओतिरो स्पीड में गुज़री वेंदो। ऐं जंहिं बंदे जा गुनाह ज़्यादा हूंदा, त इहे गुनाह जहन्नम में हूंदा ऐं इन बंदे खे जहन्नम जे तरफ़ छिकींदा। ज़्यादा गुनाह इहो बंदो पुल सिरात खां हेठि जहन्नम में किरी पवंदो, अल्लाह माफ़ु करे। ऐं जेतिरियूं नेकियूं ज़्यादा, ओतिरो बंदो स्पीड सां जहन्नम जे मथां जेकी पुल सिरात रखियलु आहे, उनखां क्रॉस थी वेंदो। हे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 1400 साल पहिरियां ॿुधाए छॾियो। हे ॻाल्हि हाणे तव्हांजे अकुलनि जे अंदरि आई, तव्हांजे सम्झ जे अंदरि आई। हाणे पंहिंजी दौड़ लॻायो, पंहिंजी ज़िंदगी खे बहितर कयो। क़यामत जे ॾींहुं इहो उज़ुर न रहंदो, या अल्लाह दुबारा ज़िंदगी या अल्लाह ॾे, या अल्लाह दुनिया जी तरफ़ मां दुबारा वञा, तमामु वॾियूं नेकियूं करे ईंदुमि। इहो बिल्कुलु अल्लाह ताला क़ानून ई ख़तमु करे छॾींदो। छा तव्हां हिकिड़े इंसान जे लाइ, कोई बि बंदो जेकॾहिं अगरि अल्लाह जे ॾाढो दरख़्वास्त करे, या अल्लाह दुनिया खे विराए वजूद ॾे, मां दुनिया जे अंदरि दुबारा वञा, पोइ मां तमामु वॾियूं नेकियूं करे ईंदुमि। छा हिकिड़े कंहिं इंसान जे लाइ अल्लाह ताला हिकु काइनात जो निज़ाम दुबारा जोड़ींदो? अल्लाह ताला फरमाईंदो, ख़तमु मामिलो, नेकी करे ऐं ठीकु आहे, बदी करे आई, हाणे जहन्नम में सज़ा तोखे मिलंदी, जहन्नम में तोखे सज़ा मिलंदी। त मां भाई ॾिसो, पंहिंजी ज़िंदगी बहितर बणायो। नमाज़ पढ़ंदो, नेकी कंदो, अल्लाह जो कसम मुंहिंजे मथां थोरो न आहे। मां अगरि तक़रीर कयां थो, नमाज़ पढ़ायां थो, यकीन कयो कसम सां तव्हांजे मथां थोरो न आहे। मां नेक थियां थो, तव्हांजे मथां थोरो न आहे। मां व्याज खां बचां थो, तव्हांजे मथां थोरो न आहे। मां पंहिंजी आख़िरत बहितर करणु चाहियां थो, इन जे करे मां इन जे तरफ़ शयुनि जी तरफ़ दौड़ लॻायमि। ऐं सेम हर हिकु बंदो ईअं ई करे, पंहिंजी ज़िंदगी बहितर कजे। ईअं ॾिसे यार सभई जेको आहे माण्हू नमाज़ नथा पढ़नि, मां छो नमाज़ पढ़ां? इहो असां में इंतिहाई वॾो मर्ज़ु आहे, वॾो मर्ज़ु आहे। नमाज़ सभु नथा पढ़नि, इन करे मां बि नथो पढ़ां। क़ुर सभई नथा पढ़नि, मां बि इन करे नथो पढ़ां। रोज़ा सभु नथा रखनि, मां बि इन करे रोज़ा नथो रखां। असां में इहो इंतिहाई वॾो जेको आहे फॉल्ट आहे। अल्लाह ताला तमामु साथियुनि खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।